Welcome to Time News Studios. You are watching 10 p.m. Bulletin. फौज मुखालिफ बयानियन जो असराइतो जवाब ॾिनो वञे। वज़ीर आज़म इमरान खान पार्टी अॻवाननि खे हिदायत कंदे चयो त फ़ौज असांजो इदारो आहे ऐं उन जो दिफ़ा क़ौमी ज़िम्मेवारी आहे। पर ॾेही NGOs जा स्पॉन्सर्ड माण्हू सोशल मीडिया ते इदारनि ख़िलाफ़ मुहिम हलाए रहिया आहिनि। इन्हनि जी ॻोल्हा कई वञे। इदारनि खे बदनाम करणु जो पीछो कंदासीं। इजलास दौरान वज़ीर आज़म इमरान खान चयो त अपोज़िशन जी कंहिं बि तहरीक जो दबाउ न आहे। अपोज़िशन जो वाहिद मक़सदु एनआरओ हासिल करणु आहे। एनआरओ न ॾींदासीं। अपोज़िशन खे सिर जो जवाब पत्थर सां ॾिनो वञे। फज़लुर रहमान असासा कीअं ऐं केतिरा असासा ठाहिया अवाम खे आगाह कयो वञे। सघारियुनि धुरियुनि खे ॿुधाइणो आहे त असां न तव्हां आइन ओरांगे रहिया आहियो। कानून जी लताड़ बि ताक़तवर कुवतूं करे रहियूं आहिनि। असांजे सिर जे ताज आइन ऐं कानून खे लताड़ियो पियो आहे। PGM सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त धांधली जी पैदावार ऐं नाजाइज़ हुकूमत जे रहण जो को बि जवाज़ न आहे। नाहिल हुकूमत खे सहारो ॾींदड़ बि ॾोही आहिनि। मुल्क में हाणे इहो सभु कुझु हलणु न ॾिनो वेंदो। टांक में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे फज़लुर रहमान चयो त क़ौम खे कमज़ोर करे चयो पियो वञे त मुल्क हली रहियो आहे। नवाज़ शरीफ़ तस्लीम कयो आहे त पार्लियामेंट में हलफ़ खणी ग़लती कई हुई। नैब नोटिस ते फज़लुर रहमान चयो त हुकूमत सवालनामो मोकिले किरदार कुशी करण जी कोशिश कई आहे। जेको पार्टी ते हमिलो आहे पेशी थी त पूरी पार्टी पेश थींदी। सदर आरिफ अलवी चयो आहे त सियासी मंज़रनामो तब्दील थींदे नथो नज़र अचे। हालतूं जल्द मामूल ते अची वेंदियूं। नेशनल डायलॉग थियण त को हर्ज न आहे। सदर चयो त नैब खे पंहिंजो कमु वधाइण जी ज़रूरत आहे। वाइट कॉलर क्राइम में रुगो जवाबदार खां मनी ट्रेल मालूम कई वञे मक़सदु पूरो थी वेंदो। वफ़ाक़ी सरकार अपोज़िशन खे ॻाल्हियुनि जी दावत ॾियण सां गॾु मरियम नवाज़ ऐं मौलाना फज़लुर रहमान सां ॻाल्हियुनि जो इम्कान रद्द करे छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त मरियम नवाज़ ऐं फज़लुर रहमान पार्लियामेंट में न आहिनि, तंहिं करे उन्हनि सां ॻाल्हियूं न थींदियूं। पार्लियामेंट में वेठल ज़िम्मेवार माण्हुनि सां ॻाल्हियूं कंदासीं। शिबली फराज़ चयो त अपोज़िशन हुकूमत खे ग़ैर जमहूरी तरीक़े सां किराइणु चाहे थी। PDM जो मक़सदु पंहिंजे ख़ानदान जी दौलत बचाइणु आहे। नवाज़ लीग हुकूमत तरफ़ां ॻाल्हियुनि वारी आज खे रद्द करे छॾियो। तर्जुमान मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त हुकुमरान जमात जंहिं पार्लियामेंट खे गारियूं ॾींदी हुई साॻी पार्लियामेंट में वेठल माण्हू पाण खे संजीदा सम्झनि था। अॼु टिनि वफ़ाक़ी वज़ीरनि अपोज़िशन खां एनआरओ घुरियो पर एनआरओ न ॾींदासीं। ॻाल्हियुनि जी एजेंडा ऐं दस्तावेज़ पाण वटि रखनि। हुकुमराननि जे चेहरनि ते ख़ौफ़ वाज़े आहे। मुझे पूरी उम्मीद है और अच्छी बात है कि ये सेनेट के इलेक्शन में हिस्सा लेंगे और आप देखेंगे इंशाअल्लाह ताला ये इस्तीफे भी नहीं होंगे। असल काम इनका होगा लॉन्ग मार्च का। लॉन्ग मार्च नहीं, कल आसफ जरदारी साहब ने जेलों भरने की भी बात की है। जाहिर है वो जेल का ज्यादा अरसा उन्होंने अस्पतालों में गुजारा है। उन्होंने क्रिमिनोलॉजी में PhD की हुई है। उनको बेहतर पता है कि किस तरह जेल के सख्तियों से जान छुड़ानी है। इन सब लोगों की लड़ाई इमरान खान से ज्यादा नैब के साथ है। इनकी लड़ाई ये है केस खत्म कर दें। पाकिस्तान की फौज अजीम फौज है, वो सियासत में ना थी ना है ना आएगी। जमहूरियत के साथ थी, है और रहेगी। अपोज़िशन जो इमरान खान न पर नैब सां जहिड़ो आहे। हू चाहिनि था त केस ख़त्म थियनि, अपोज़िशन सां ॻाल्हियूं थियनि या न। इमरान खान एनआरओ न ॾींदो। वफ़ाक़ी कुर वज़ीर शेख रशीद चयो आहे त जेल भरियो तहरीक जी ॻाल्हि कंदड़ आसिफ ज़रदारी कैद जो घणो अरसो इस्पताल में गुज़ारियो। हुन क्रिमिनोलॉजी में PhD कई आहे। ख़बर अथसि त जेल जे असरनि खां बचण लाइ कहिड़ा तरीक़ा इस्तेमालु करणु घुरिजनि। उम्मीद त PDM सेनेट चूंडनि में हिसो वठंदी। उहे इस्तीफ़ाऊं बि न ॾींदा। पाक फ़ौज सियासत में न हुई ऐं न आहे। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे शेख रशीद चयो त नवाज़ लीग मेंबर मुर्तज़ा जावेद अब्बासी स्पीकर आॾो पेश थी चवंदो त मूं इस्तीफ़ा नाहे ॾिनी। अमीर मक़ाम तकरार जो प्लान वठण लाइ इस्तीफ़ा स्पीकर ॾांहुं माणी।
टिनि चइनि ॾींहनि में अपोजिशन जी इस्तीफ़ाउनि वारो मामिलो हिकिड़े पासे थी वेंदो। इस्तीफ़ाऊं ॾियण बावजूदि मसइले जो हल ॻाल्हियूं ई आहिनि। बहितर आहे त इस्तीफ़ाउनि खां अॻु ॻाल्हियूं थियणु घुरिजनि। फंक्शनल लीग अॻवान मोहम्मद अली दुरानी चयो आहे त शहबाज शरीफ़ मौजूदा सूरतहाल में किरदारु अदा करणु चाहे थो, पर चवे पियो त जेल में आहियां। पीरपागारो मदद करणु चाहे पियो। टकराए सूरतहाल ख़त्म करण लाइ ख़ामोशी सां कमु करे रहिया आहियूं। टाइम न्यूज़ जे प्रोग्राम टाइम लाइन में ॻाल्हाईंदे मोहम्मद अली दुरानी बिलावल ऐं मरियम नवाज़ सां मुलाक़ात बाबति चयो त असांजा मामला मीडिया ते नथा अचनि। सेनेट जूं चूंडूं थींदे नज़र अचनि थियूं। बेटनि वारे मसइले ते वफ़ाक़ी सरकार खे पोइ ते हटणो पवंदो। ॿी सूरत में GDA अवाम सां गॾु हूंदी। वफ़ाक़ी सरकार बिजली महांगी करे छॾी। बिजली जे फी यूनिट अघनि में 18 पैसा वार। पावर डिवीज़न नोटिफिकेशन जारी करे छॾियो। अघनि में वाध के इलेक्ट्रिक जे वापेदारनि ते लागू न थींदी। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ की बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसफा भुट्टो ज़रदारी सां गॾु गड़ी ख़ुदा बख़्श में शहीदनि जी मज़ार ते हाज़िरी। शहीदनि जी मज़ार ते गुल रखी दुआ घुरी। शहीदनि जे मज़ारनि ॾांहुं रवानगी वक़्तु बिलावल भुट्टो ज़रदारी पाण गाॾी ड्राइव कई। मज़ार ते हाज़िरी दौरान बिलावल ऐं आसफा भुट्टो मरियम नवाज़ खे मज़ार जे मुख़्तलिफ़ हिस्सनि बाबति आगाही बि ॾिनी। मरियम नवाज़ खे सख़्त सिक्योरिटी में सखर पहुचायो वियो, जितां PIA उॾाम ज़रिए इस्लामाबाद रवानी थी वई। सिंध ऐं बलोचिस्तान जे सामूंडी ॿेटनि बाबति सदारती ऑर्डिनेंस ख़िलाफ़ SUP जी मेज़बानी हेठि कराची में नेशनल कॉन्फ्रेंस। ॿेटनि बाबति सदारती ऑर्डिनेंस सूबाई ख़ुदमुख़्तियारी में मुदाख़लत करार। डॉक्टर कादिर मुक्सी चयो आहे त वफ़ाक़ी सरकार ॿेटनि समेत PIA स्टील मिल्स ऐं ॿिया मुल्की असासा विकिणे रही आहे। ॿेटनि जे हवाले सां उनजो इहो चवणु हो त सिंध जी मिल्कियत आहिनि। सिंध जो अवाम ॿेटनि समेत सूबे जे वसीलनि जे तहफ़ुज़ ख़ातिर हर हद पार करे सघे थो। महमूद ख़ान अचकज़ई चयो त अरिड़हीं तरमीम पूनम जी तहरीक जे नतीजे में क़ाइमु थी। पूनम अॼु बि क़ाइमु आहे। मुल्क में ॻाट ऊचो करे रहणु चाहियूं था। सूबनि जे वसीलनि ते पहिरियों सूबनि जो ई हक़ आहे। अब्दुल मालिक बलोच चयो त वफ़ाक़ी सरकार खे सिंध ऐं बलोचिस्तान जे वसीलनि ते कब्ज़ो करणु न ॾींदासीं। जलाल महमूद शाह जो चवणु हो त सिंध हुकूमत ॿेटनि जे मामले ते ॿिटो किरदारु अदा करे रही आहे। सिंध हुकूमत खे सदारती ऑर्डिनेंस जी ॼाण हुई। अवामी रद्द अमल बाद मुखालफ़त शुरू कई। ॿियनि अख़बारनि चयो त सदारती ऑर्डिनेंस ज़रिए आइन जी भञकड़ी संगीन ॾो आहे। ॿेटनि ते शहर ॾियण सां मक़ामी माण्हू बेदख़ल थी वेंदा। छा बहरिया टाउन खे मक़ामी माण्हू खे फ़ाइदो ॾिनो आहे? दानिशवरनि सिंध एक्शन कमेटी खे PGA में शामिल करण जी तजवीज़ ॾींदे चयो त पीपल्स पार्टी सिंध जो केस न पई उथारे। JUIFA मां निकाली बाद मौलाना मोहम्मद ख़ान शिरानी फज़ल रहमान ख़िलाफ़ सफ़बंदी लाइ सरगर्म। JUI मां कढियल अॻवाननि खे सुभाणे इस्लामाबाद छॾाए वरितो। मौलाना हुसैन अहमद, मौलाना शुजाउल मुल्क, मौलाना राहत हुसैन, मौलाना गुल नसीब ऐं ॿिया अॻवान इस्लामाबाद पहुची विया। वीडियो बयान में मौलाना मोहम्मद ख़ान शिरानी चयो आहे त इजलास में आईंदा जी हिकमत अमली तय कंदासीं। सिंध में गैस बहरान ते वॾे वज़ीर जो वज़ीर आज़म इमरान ख़ान खे ख़त। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ख़त में गैस बहरान ते ॻणिती ज़ाहिर कंदे चयो आहे त आइन मूजिबि जंहिं सूबे में गैस पैदा थींदी आहे पहिरियों हक़ उतां जे माण्हुनि जो हूंदो आहे। सिंध मां 68% गैस निकिरे थी। सभिनी खां वधीक गैस पैदा करण बावजूदि सिंध जो अवाम गैस बहरान खे मुंहुं ॾेई रहियो आहे। सूबे अंदरि 12 खां 18 कलाक गैस लोड शेडिंग थी रही आहे। वज़ीर आज़म गैस बहरान जो जल्द हल कढे। इस्लामाबाद जे मेयर जी चूंड नवाज़ लीग कामयाब। नून लीग जो पीर आदिल शाह 43 वोटनि सां खटे वियो। PGI उम्मीदवार मलिक साजिद महमूद 26 वोट खणी सघियो। कराची बंदरगाह ते हिकु जहाज़ खे बाहि लॻी वई। तर्जमान KPT जो चवणु आहे त बाहि मामूली नोयत जी हुई, जंहिं ते ज़ाब्तो आंदो वियो आहे। बाहि सबबि पोर्ट ऑपरेशन मुतासिर न थियो आहे। वाक़े जी इंक्वायरी जो हुकुम ॾिनो वियो आहे। PS 88 मलीर ते 16 फरवरी ते रिथियल नंढी चूंड लाइ नामज़दगी फॉर्म जमा कराईंदड़ उम्मीदवारनि जी फ़हरिस्त जारी। इलेक्शन कमीशन मूजिबि MKM पाकिस्तान जे 6,
PTI जे 5 PP ऐं TLP जे ॿिनि उम्मीदवारनि नामज़दगी कागज़ जमा कराया। PS 88 PP सां वाॻियल सूबाई वज़ीर ग़ुलाम मुर्तज़ा बलोच जे लाड़ाणी सबबि ख़ाली थी हुई। सिंध में कोरोना वायरस विघे वधीक 11 मरीज़नि दम ॾेई छॾियो। 24 कलाकनि दौरान 817 नवां केस रिपोर्ट। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह अंगखर जारी कंदे चयो आहे त सभ खां वधीक कराची में 690 केस रिपोर्ट थिया। हैदराबाद में 30, घोटकी में 15, यामशोरो में 11 नवां केस साम्हूं आया। मुराद अली शाह मूजिबि सूबे अंदरि 656 मरीज़नि जी हालत ॻणिती जोगी आहे। 72 मरीज़ वेंटिलेटर ते आहिनि। लियारी में पुर दौरान मज़ाहिमत हिक शहरी जी फायरिंग में ॿ ॾोहारी मारिजी विया। पुलिस मूजिबि तेसल टाउन वारे इलाइक़े में पुर जी वारदात दौरान हिक शहरी फायरिंग करे ॾिनी। फौरू 22 वरनि जो खूब नवाज़ ऐं 24 वरनि जो मोहम्मद यूसुफ मारिजी विया। फायरिंग कंदड़ शहरी खे हिरासत में वठी वधीक जांच करे रहिया आहिनि। उबावड़ो जे मुरीद शाख वारे इलाइक़े में पैसनि जी ॾेती लेती तां ॿ भेनरूं कारियूं करार। बासर वॾेरे पारां जरगो कोठाए पंहिंजी ज़ाल ऐं सालीअ खे क़त्ल करण जी फतवा जारी करण जो इंकशाफ। जरगे जी वीडियो टाइम न्यूज़ हथ करे वरिती। वीडियो में बासर ॿिन्ही औरतुनि ते तोहमत मिली रहियो आहे। इल्ज़ाम हेठि आयल औरत नजमा दस्ती तहफ़ुज़ लाइ ॾहटकी प्रेस क्लब पहुची वई। मुतासिर औरत दाहियो त पुलिस मदद न पई करे। ख़दशो आहे त बासर असां भेनरुनि खे क़त्ल कराए छॾींदो। SSP नोटिस वरितो, जांच टीम क़ाइमु। मलीर जी भैंस कॉलोनी वेझो खौफ़नाक हादसे, 2 ॿारनि खां हयातियूं खसे वरितियूं। डंपर जे टक्कर में 2 ॿारड़ा चीभारजी फौत थी विया। फौती ॿारनि जी उमिरि 7 ऐं 8 साल ॿुधाई पई वञे। लाश इस्पताल मुंतक़िल कया विया। चङो भिटाई आऊं हलां थो, जे नाह ॾियाटी विझ सही का जोत ॿारे थी सघिजे, ऊंदा ता दरिया हजियां का लहर उजारे थी सघिजे। मायूस न थी तारीफ़ कना जो थियाणो ई होसो थी वियो। ही हथ हथोड़ा अॼु ॿिया थी ऐं दुनिया ॾारे थी संसार त कोई पल आहे ऐं उन जो अंत अटल आहे। कंहिं वक़्तु ठहे कंहिं वक़्तु रहे, मां छा ॼाणा। ऐं सिंध जे महान कवि शेख अयास जे विछोड़े खे 23 साल विहामी विया। शेख अयास यादगार कमेटी तरफ़ां वरसी जे मौक़े ते तक़रीबूं। भीड़शाह में करार ढंढ जे कप ते शेख अयास जी आख़िरी आरामगाह ते हाज़िरी भरी। अदीबनि ऐं सुञाणनि धुरियुनि तरफ़ां हाज़िरी। शेख अयास जी मज़ार ते गुल रखी भेटा बि पेश। शेख अयास खे भेटा पेश करण लाइ हैदराबाद में हर साल जीअं अयास मेलो शुरू। तक़रीबुनि जो इफ़्तिताह सक़ाफ़त खाते जे सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह कयो। मेलो 2 ॾींहंनि ताईं जारी रहंदो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइन्स सां ॾिठियूं बुलेटिन जी शुरूआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ। अमन ॾिसंदा रहो टाइम।